मरू तव्हां थोरो हली पंहिंजो कमकार कयो। मूंखे महिमाननि सां थोरो ॻाल्हाइणो आहे। हा मानी जो टाइम त थी वियो आहे। हा कमज़ादी हल त मानी पचायूं। हा थोरो मानी खे बि तकड़ करे वठो, थी सघे थो शाम जो महिमान वापसि हिम्मत की शाबाश। वापस पर असां त खौफ न कर छोकरी, तव्हांजो मूं कमु पको करे छॾियो आहे। हाणे नवाब खान तव्हांजे वार जो बि नालो न वठे। असांखे पंहिंजो खौफ़ न आहे। जंहिं कम जे लाइ असां घर छॾियो उहो त थियो ई न आहे। कहिड़ो कमु? इहो ई जेसिताईं नवाब खान ऐं छोकिरीअ जे विच में तलाक न थींदी तेसिताईं मां घर न वेंदसि। मई कुझु सोच, अकुल खां कमु वठ। तुंहिंजी छोकिरी खे जेकॾहिं हिकिड़ो चकर तलाक थी वई त हुनजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। पोइ छा थी सम्झी? मूंसां निकाह कंदो तुंहिंजी छोकिरी सां, उनजे लाइक़ बि कोन रहंदी। छो थी ज़िंदगी छोकिरी जी तबाह कर। मूंखे ख़बर आहे त मूंसां हुन सां शादी कोन कंदो, पर घटि में घटि नवाब खान जे अज़ाब खां त छोकिरीअ जी जान छुटी वेंदी। मां वाइदो थो कयां त तुंहिंजी छोकिरीअ खां सभु सख़्तियूं लही वेंदियूं भाई। पर थोरो तूं पंहिंजी छोकिरी खे सम्झाए छॾिजांइ त हुनजो लेख लिखियो नवाब खान सां, हाणे उनखे बि उन लिखे सां निभाइणो पए। तव्हां छा था सम्झो त नवाब खान नैना खे आज़ादी ॾी छॾंदो? हुनखे असांजे घर अचण जी इजाज़त मिलंदी? मिलंदी, छो त नवाब खान जो मूंसां इहो वाइदो थियो। हुनजे वाइदे मथां असांखे को बि एतबार न आहे। छोकिरी भली तव्हां नवाब खान जे वाइदे ते एतबार न कयो, पर हुनजो मूंसां पको वाइदो थियल आहे, उहो उन वाइदे तां कॾहिं बि कोन करे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।